हूं त साल में 4 मुंदूं हूंदियूं आहिनि पर हिकिड़ी मुंद मिलण टिलण ऐं खिलण जी बि ईंदी आहे। उहा मुंद जंहिंमें अमड़नि जी आस पूरी थींदी आहे ऐं घोटनि तां घोर वञिबो आहे। उहा मुंद जंहिंमें सूर्य ऐं सोढा पुट निड़ ते मोड़ ॿधंदा आहिनि ऐं कूंजुनि जा हथ मेहंदीअ रता थींदा आहिनि। अवां जे ख़ुशियुनि में शरीक सिंध टीवी हिन दफ़े खणी अची रहियो आहे अमड़िन अदिन ऐं अदनि लाइ लोकगीत ऐं लाॾनि जो हफ़्तो। ढोल वॼंदा ऐं रंग रचंदा सिर्फ़ सिंध टीवीअ ते।